अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाक़े मीरान शाह में आपघाती बम हमलो, 3 ॿारड़ा ऐं पाक फ़ौज जा 3 जवान शहीद। ISPR जो चवणु आहे त मीरान शाह भरिसां हमले में लाइन्स हवालदार ज़ुबैर कादिर, सिपाही अज़ीज़ ज़फ़र ऐं सिपाही क़ासिम महमूद शहादत माणी। 11 वरियनि जो अहमद हसन, 8 वरियनि जो अहसन ऐं 4 वरियनि जी अनम बि हमले में शहीद थिया। तेल जूं क़ीमतूं वधायूं वञनि या हुकूमत ख़त्म कई वञे, ईंदड़ हफ़्ते फ़ैसिलो थी वेंदो। मुस्लिम लीग नून जे ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ तेल जूं क़ीमतूं वधाइण जो ॾुखियो फ़ैसिलो करण ऐं असेंबलियूं तहलील करण जे हवाले सां तजवीज़ूं गौर हेठि आहिनि। हतमी फ़ैसिलो क़ौमी सलामती कमेटी इजलास में मुल्की मईशत ऐं नयनि चूंडनि ते गौर वीचार बाद कयो वेंदो। लंडन में इजलास दौरान नवाज़ शरीफ़ खे ॾुखियनि फ़ैसिलनि बाबति आगाही ॾिनी वई। ज़रियनि मूजिबि मुस्लिम लीगी क़यादत नवाज़ शरीफ़ खे आगाही ॾिनी त खेनि ॾुखियनि फ़ैसिलनि जा नतीजा मुस्लिम लीग नून ऐं संदसि इतिहादी पार्टियुनि खे भोगणा पवंदा। हुकूमत जूं अवाम ते पेट्रोल बम किराइण जूं तयारियूं। पेट्रोलियम शयुनि तां सब्सिडी ख़त्म करण जो फ़ैसिलो। 16 मई खां पेट्रोल जा अघ 10 खां 20 रुपया चाढ़ण जो इम्कान। मुकमल सब्सिडी ख़त्म थियण बाद पेट्रोल 195 ऐं डीज़ल 230 रुपया फ़ी लीटर थी वेंदो। हतमी फ़ैसिलो अॼु वज़ीर आज़म जी मुशावरत बाद थींदो। पेट्रोलियम क़ीमतुनि जे इम्कानी वाध ते महांगाई जे मारियल अवाम खे ॻणती वराए वई। महांगाईअ जे नए ईंदड़ तूफ़ान खे ॾिसंदे अवाम जा मथे ते हथ अची विया। सिंध पंजाब ते पाणी चोरी करण जो इल्ज़ाम मड़े छॾियो। आबपाशीअ जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो चयो आहे त सिंध जो पाणी तौसा ऐं गुडूअ जे विच में गायब थियो। तौसा मां 67,000 क्यूसिक पाणी छॾियो वियो। इरसा ग़लति अंग अखर ॾिना ऐं पाणी न छॾियो। जाम ख़ान शोरो जो चवणु आहे त पाणी पंजाब में चोरी या गायब थियो आहे। नहरी पाणीअ जी खोट सां सिंध जी ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि। केले ऐं लीमे जा बाग सुकण लॻा आहिनि। PTI चेयरमैन इमरान ख़ान जलसनि जी आमदोरफ़्त लाइ सिक्योरिटी तलब करे वरिती। PTI हुकूमत खां मुतालबो कयो आहे त इस्लामाबाद एयरपोर्ट ते एंट्री ऐं एग्ज़िट लाइ चाइना गेट जे इस्तेमाल जी इजाज़त ॾिनी वञे। ज़रियनि मूजिबि PTI चेयरमैन इमरान ख़ान सिविल एविएशन सेक्रेटरीट खे ख़त लिखियो आहे। ख़त में चयो वियो आहे त इमरान ख़ान खे सिक्योरिटी ख़दशा आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म खे एंट्री एग्ज़िट लाइ चाइना गेट जे इस्तेमाल जी इजाज़त ॾिनी वञे। PTI पारां लिखियल ख़त में ASF खां अॻूणे वज़ीर आज़म जी सिक्योरिटी लाइ ख़ुसूसी क़दम खणण जी दरख़्वास्त कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ काबीना मेंबरनि सां गॾु अॼु बर्तानिया खां गॾियल अरब रियासतनि में पहुचंदो। गॾियल अरब रियासतनि जे मरहूम सदर शेख ख़लीफ़ा बिन ज़ैद अल नहयान जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। मुल्क में कोरोना विघे गुज़िरियल 24 कलाकनि दौरान का बि फोतगी साम्हूं न आई। NIH जो चवणु आहे त 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 84 नवां केस ज़ाहिर थिया। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 0.48% रही। सॼे मुल्क में इलाज हेठि कोरोना जे 109 मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी आहे।
अमेरिका के मुख़्तलिफ़ इलाक़नि में फायरिंग 10 ॼणा मारिजी विया। फ़ौजी वर्दी पहिरियल शख़्स फायरिंग कई, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी। जवाबदार फायरिंग जी वीडियो सोशल मीडिया ते बि नशर कई। विस्कॉन्सिन रियासत में 3 हंधनि ते फायरिंग, 21 माण्हू ज़ख़्मी। विस्कॉन्सिन रियासत में छिकताण कर्फ्यू लागू, तक़रीबूं मुलतवी कयूं वयूं। ऑस्ट्रेलिया जो नाले वारो लेजेंड क्रिकेटर एंड्रयू साइमंड्स कार हादसे में फ़ौत थी वियो। एंड्रयू साइमंड्स टाउनज़ोल वारे इलाक़े में हादसो पेश आयो। एंड्रयू साइमंड जा ख़ानदान संदसि लाॾाणे जी तस्दीक़ करे छॾी। 46 वरहनि जे एंड्रयू साइमंड 198 वनडे, 26 टेस्ट ऐं 14 T20 इंटरनेशनल मैचिस में ऑस्ट्रेलिया जी नुमाइंदगी कई। 2 भेरा वर्ल्ड चैंपियन स्क्वाड जो हिस्सो बि रहियो। रूस फिनलैंड के नेटो में इम्कानी शमूलियत ते ख़बरदार करे छॾियो। पुतिन जो फिनलैंड जे सदर खे टेलीफोन। संदसि चवणु आहे त हू फिनलैंड नेटो में शामिल थियण जी ग़लती न करे। फिनलैंड जे नेटो मेंबरशिप खे ख़तरे तौरु ॾिठो वेंदो। रूसी सदर वाज़े कयो त हिन वक़्तु फिनलैंड जी सलामतीअ खे को बि ख़तरो नाहे, पर अणधुरियो हुजण वारी पॉलिसीअ जो ख़ात्मो ग़लती हूंदी। उन सिलसिले में फिनलैंड जे सदर जो चवणु हो त हुन छिकताण खां बचण लाइ रूस सां राबितो कयो। रूस चवे थो त संदन सलामती ख़तरे में पवण जी सूरत में अमेरिका मां जोहरी छार उॾरंदी। ऐं मुल्क में अॼु मौसम ख़ुश्क ऐं गरम रहंदी। मौसमियात खाते कराची में गर्मीपद 34 डिग्री ताईं पहुचण जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। लाड़काणे, दादू, खैरपुर, सखर, कशमोर ऐं घोटके में अॼु गर्मीपद 47 डिग्री ताईं पहुचण जो ख़दशो। जैकमाबाद, शिकारपुर, नौशहरो फेरो में 46 डिग्री, नवाबशाह में 45, हैदराबाद ऐं जामशोर में 43 डिग्री गर्मी पवण जी अॻकथी। डॉक्टरनि माण्हुनि खे मंझंदि धारे बिना सबब घरनि खां ॿाहिरि निकिरण खां पासो करण जी तजवीज़ ॾेई छॾी।